सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल SindhTVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। वॾा मां त चवां थो हिन मसइले खे ॻाल्हियुनि ज़रिए हल कयूं। न वाहिद न हाणे इहो मसइलो ॻाल्हियुनि जे ज़रिए हल नाहे करणो। जेकॾहिं इहो मसइलो हल करणो आहे त हथियार जे हिन नालीअ जे ज़रिए हल करणो आहे। हिन नालीअ जे ज़रिए जेकॾहिं तव्हांखे 12 आना शक उते आहे ऐं मां बि उमेद रखां थो त कातिल उते ई हूंदा। हा सिद्धू मुंहिंजो बि अंदाज़ो इहो ई आहे त असांखे कातिल उते ई मिलंदो। पोइ ॿुधाए मूंखे त मां अॼु राति ई उते वञी छापो थो हणां। हिननि खे तव्हां कहिड़े केस में था गिरफ़्तार कयो? असांखे पको सबूत आहे, पको दरिया खान जे कुल्हे ते गोलीअ जो निशान आहे ऐं FIR में बि इहो ई लिखियलु आहे त कातिल जे कुल्हे ते गोलीअ जो निशान आहे। तव्हांखे शायदि ग़लतफ़हमी थी आहे। हिन केस खे असां मुंहुं ॾेई वेंदासीं। तव्हां रुॻो एतिरो सब्र कयो जो मूसा जो निकाह थी वञे। मूसा खे जेकॾहिं भाई अची वञे त पोइ अफ़गान छो थो हरबरू छोकिरी जी ज़िंदगी ख़राब करे। त पोइ वठी हलो सूबेदार साहब। मां बि ॾिसां थो न इहा कूड़े केस में कीअं थी दुरू ऐं मूसे खे फांसी अचे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।